बोल गुरु नानक देव की जय। साईं लैणा राम साहिब की जय। साईं लाला राज साहिब की जय। पूज्य माता साहिब की जय। पूज्य अम्मा साहिब की जय। परम पूज्य दादी साहिब की जय। सर्व संतन महात्माओं की जय। गुरु जी प्यारी साथ संगत सभनी खे ओम शांति। हली अचो हिक बार बाबा सत्संग में। हली अचो हिक बार बाबा सत्संग में। सत्संग में बाबा नंद में। सत्संग में बाबा नंद में। हली अचो हिक बार बाबा सत्संग में। हली अचो हिक बार बाबा सत्संग में। सत्संग आइन के ही खाया। सत्संग आइन के ही खाया। सजा मिल में घन खावाना। सजा मिल में घन खावाना। या भी लखत हजार बाबा सत्संग में। या भी लखत हजार बाबा सत्संग में। सत्संग में बाबा रंग में। सत्संग में बाबा रंग में। हली अचो हिक बार बाबा सत्संग में। हली अचो हिक बार बाबा सत्संग में। पाप अंदर जाके खोलाए। पाप अंदर जाके खोलाए। एक समय तेरे हटे तो खाए। एक समय तेरे हटे तो खाए। पिया पिया सवर दुहार बाबा सत्संग में। पिया पिया सवर दुहार बाबा सत्संग में। सत्संग में बाबा रंग में। सत्संग में बाबा रंग में। हली अचो हिक बार बाबा सत्संग में। हली अचो हिक बार बाबा सत्संग में। जोगी आयो चोरी कर लो। जोगी आयो चोरी कर लो। पूर कपट मां कुछ न कर लो। पूर कपट मां कुछ न कर लो। घड़ी पर अधिकार बाबा सत्संग में। घड़ी पर अधिकार बाबा सत्संग में। सत्संग में बाबा रंग में। सत्संग में बाबा रंग में। हली अचो हिक बार बाबा सत्संग में। हली अचो हिक बार बाबा सत्संग में। ओम नाम जी देवी आए। ओम नाम जी देवी आए। सब खेती खाए पसारे। सब खेती खाए पसारे। केवट बनो कर तार बाबा सत्संग में। केवट बनो कर तार बाबा सत्संग में। सत्संग में बाबा रंग में। सत्संग में बाबा रंग में। हली अचो हिक बार बाबा सत्संग में। हली अचो हिक बार बाबा सत्संग में। है यातायव कुबेरी कमायव। है यातायव कुबेरी कमायव। राजकोट शहर पे दया जो धारव। राजकोट शहर पे दया जो धारव।
में बाबा हिन रंग में वाह सत्संग में बाबा हिन रंग में हली अचो हिक बार बाबा सत्संग में हली अचो हिक बार बाबा सत्संग में। बोल सतगुरुदेव भगवान की जय। साईं लैणा राम साहिब की जय। परवेज वधीक कर ऐं दवा घटि खा। घणो खाइण तंदुरुस्तीअ लाइ नुक़सानदायक आहे। परवेज कोई बि दुख हूंदा त डॉक्टर चवंदा आहिनि त दवा 20% असरु कंदव ऐं किरी जेका उहा 80%। त दवा खां वधीक चए थो परवेज कर। त हे असां जेके हिन सत्संग में अचूं था न त इन सां बि असांखे परवेज करणी आहे। सत्संग में हाणे अचूं था असां त असांखे हाणे कीअं हलणो आहे उहो वधीक ध्यानु रखिणो आहे। ईअं न त असां रोज़ु सत्संग ॿुधूं था त बसि सभु थी वियो उन में न, उहो असांखे ख़ासि ध्यानु रखिणो आहे त हाणे असां ते नालो सत्संग ई पइजी वियो आहे त असांखे हाणे कीअं हलणो आहे, उहा आहे परवेज। वधीक ध्यानु इन ते ॾियणो आहे। कंहिंसां कूड़ न ॻाल्हायूं, क्रोध न कयूं, कंहिंजी निंदा न कयूं, कंहिंसां खवरो न ॻाल्हायूं, कंहिंजी दिलि न दुखायूं, तेरी मेरी न रखूं, प्रेम सभिनी सां। ॿियो चुप। अॼु हिकु माईअ मूंखे फ़ोन कयो, चए पई अहिड़ी अरदास कयो, अहिड़ी कृपा कयो जो ईअं मौन अची वञे मूंखे। मौन आयो त पोइ त बसि सभु अची वियो। मौन आ सोन, वरजाइणा विख। त इहा परवेज आहे पंहिंजी। इन्हनि ॻाल्हियुनि ॾे वधीक ध्यानु ॾियणो आहे। इहो अखर त मोहिनी इलाही चवंदी हुई। हा, मोह न अथई सोन। हा, सची ॻाल्हि आहे। आहे बि ईअं न। विख माना ज़हर। नंढियुनि खे ख़बर मतां न हुजे। हर हिकु चीज पंहिंजे पंहिंजे भंडार मां मिलंदी आहे। ख़ुशीअ जा भंडार आहिनि सतगुरनि जा चरण कमल। श्रद्धा सां सिर निवाए त ग़म ऐं चिंताऊं दूर थी वेंदई ऐं सची ख़ुशी मिलंदई। सची ॻाल्हि आहे न। ख़ुशियुनि जा खजाना आहिनि ई उहे। जेका शइ खपंदी आहे त उन स्टोर ते वञिणो पवंदो आहे न। जे ख़ुशी खपे त सतगुर जे चरणनि में वञूं। उहे ख़ुशीअ जा भंडार आहिनि, उहे ई ॾेई सघंदा ख़ुशियूं। गुर चरणनि में चारई धाम। चारई धाम पाण घुमी सघंदासीं छा? पर गुरूअ जे चरणनि में रहूं माना सम्झ असांजा चारई धाम थी विया। पोइ केॾे वञण जो ज़रूरी कोन्हे। पूरन सतगुरु परमार्थ जी साक्षात मूर्ति आहिनि। सदन सॼी कारवाई शेवक जे रुहानी तरक़ीअ लाइ हूंदी आहे। हू पंहिंजे शेवक खे कर्म भरम जे ॼार में न फसाईंदा आहिनि, बल्कि संशय ऐं भरम खां आज़ाद करे खेसि नाम सां जोड़ींदा आहिनि। आज़ाद कराए छॾींदा आहिनि संसन भरमनि खां। हुननि जो ध्येय इहो आहे त मुंहिंजा शिष्य अॻिते अचनि, वधनि। जेको मां उपदेश ॾियानि उहो खणनि, उन ते हलनि त असां ऊचाईअ ते चढ़ंदासीं। हुननि खे कोई असां मां स्वार्थ कोन्हे। हे मृत्यु लोक में अचनि ई असांजे करे था, न त हू छो जनम वठनि। हू त छुटल आहिनि न। पर असां जहिड़नि मूर्खनि जीवन जे करे मानुष जनम वठी ऐं अचनि था।
छो जो मृत्यु लोक में जेतिरो आनंद आहे न एतिरो स्वर्ग में कोन्हे। कृष्ण भॻवान वटि हिकु दफ़ो देवताऊं सभु अचनि था त कृष्ण भॻवान खे न हथ में कुझु हो बासण उहो ईअं लिकाए थो भॻवान पुठियां। तूं देवताऊं जीअं आया न तूं चवनि था छो असां आया आहियूं त छा थो लिकाए भॻवान। त पुछनि था त छा थो लिकाए त चईसि न न कुझु कान्हे ईअं पुठियां लिकाए पियो। चईसि न न कुझु कान्हे चईसि न तूं कुझु लिकाए थो असांखां ॾेखार। त हिकु बासण माना हथ में हुअसि उहो ॾेखारियईं। चईसि हिन में छा आहे। चईसि हिन में एॾी क़ीमती चीज आहे तव्हांखे न ॾींदुमि। चईसि अहिड़ो वरी छा आहे। चईसि हिन में आ ॾुध। चईसि पोइ ॾुध त ॾुध थींदो आहे न ॾुध वरी ख़ासि थींदो आहे छा अहिड़ो जो चए थो क़ीमती आहे तव्हांखे न ॾींदुमि। चईसि न न तव्हां स्वर्ग जो अमृत वञी पियो। तव्हां देवताऊं आहियो नी हे ॾुध तव्हांजे लाइ कान्हे तव्हांखे त असुल ई न ॾींदुमि तव्हां उहो अमृत वञी पियो। चईसि अहिड़ो पर आहे छा हिन में असां त पी ॾिसूं हिकु हिकु ढुक त ॾे असांखे पी त ॾिसूं अहिड़ो छा आहे। ॾुध त जीअं थींदो आहे ईअं ॾुध हूंदो न। चईसि न हे ॾुध आहे मुंहिंजे बिरजवासी गोपिन जो। एॾो त हुननि प्रेम सां ॾुध ठाहियो आहे जो मां पीअण लाइ मूंखे उन्हनि जे अॻियां नचणो पवंदो आहे तॾहिं मूंखे ॾुध मिलंदो आहे। त उहो मां तव्हांखे कीअं ॾींदुसि। तव्हां अमृत वञी पियो हे तव्हांजे लाइ आहे ई कान। देवताउनि जे अखियुनि मां पाणी वही आयो। चए पियो माना गोपिन जी प्रेमा भक्ति एॾी वॾी थी वई जो भॻवानु उन जे अॻियां नचे थो जीअं गोपियूं चवनि ईअं करे थो। चईसि हा मूंखे करिणो पवंदो आहे। हुननि एॾो मूंखे प्यारु ॾिनो आहे जीअं चवनि ईअं मूंखे करिणो पए। मखण खाराईंदी हुअसि तॾहिं बि चवंदी हुअसि नी पहिरियों नची ॾेखार त पोइ मखण खारायूं। प्रेम खे एॾो माना ऊंचो दर्जो ॾिनो अथनि। भगतनि जे बस भॻवान आहिनि। हा भगतनि जे वस में। पूरन गुरूअ जो नाम कुदरती हूंदो आहे ऐं कुदरत तरफ़ां हर घट में मौजूदु आहे। कुदरत तरफ़ां हर घट में मौजूदु आहे। उन में जात पात जो कोई सुवाल ई नथो थिए। जात पात जो सुवाल हर घट में उहो आहे। ऊंच हुजे नीच हुजे ग़रीब हुजे शाहूकार हुजे नंढो हुजे वॾो हुजे गुरूअ जो नाम एॾो ऊंचो आहे। जेको करे सो पाए। करे वठूं बसि हींअर टाइम उहो आहे कयऊं न त पोइ कोई कंहिंजो आहे कोन। केरु पुछंदो कोन। पोइ सतगुरु सच्चा दातार आहिनि। हू कंहिंखां बि कुझु नथा वठनि फ़क़ति नाम दान ॾींदा आहिनि। जेकॾहिं संदन दरबार में कोई शेवा जो सिलसिलो जारी आहे त सो बि फ़क़ति शेवक जे मन जे सफ़ाईअ लाइ। सची ॻाल्हि आहे। उहो बि उन जी सफ़ाई करण लाइ हू स्वीकार कंदा आहिनि कुझु बि। जंहिंखे शेवा करण जो उमंग हुजे कुझु भई दरबारूं ईअं ई त कोन हलंदियूं न। उन जा भंडारा हलाइण लाइ या सत्संग करण लाइ शेवकनि जो उद्धार करण लाइ त उते माया त खपंदी न। त उहो उन लाइ स्वीकार कंदा आहिनि जो उन शेवकनि जो उद्धार थिए उन्हनि जो मन साफ़ थिए। जेके ॾींदा उन्हनि जी माया लेखे लॻंदी उन्हनि जी बि वधंदी ऐं हिते बि भई कमु हलंदो। साईं चवंदा माया खां सवाइ कमु कोन हलंदो। माया मां ख़ाली कमु कढणो आहे बसि।
उन में अटकणो कोन्हे। बाक़ी चए थो कंहिंखां वठंदा कोन्हनि, नामदान ॾींदा आहिनि। सतगुरूअ खे वेदनि शास्त्रनि रूहानी माता पिता चयो आहे। हू शेवकनि खे उन ई नज़र सां ॾिसंदा आहिनि जीअं संसारी माता पिता पंहिंजे ॿारनि खे। सदा सॼी कारवाई शेवक जे रूहानी तरक़ीअ लाइ हूंदी आहे ऐं शेवक जी बि सॼी कारवाई फ़क़ति गुरूअ जी प्रसन्नता लाइ हूंदी आहे। अहिड़ी हुजणु खपे। शेवक खे बि गुरूअ जे प्रसन्नता लाइ सभु करणु खपे। गुरूअ जी त कारवाई उहा आहे ई आहे। जीअं माउ पीउ पंहिंजे ॿार लाइ केॾो था कनि, कयूं था न, ॿारनि लाइ केॾो था कयूं, त गुरू बि ईअं कंदो आहे शेवकनि लाइ। शेवक हुनखे ॾाढा प्यारा आहिनि। त असांजी बि ओहिड़ी कारवाई हुजणु खपे त गुरू कीअं प्रसन्न थींदो। असांखे अहिड़ा कर्म करणा आहिनि, अहिड़ी ॿोली ॿोलणी आहे, अहिड़ो वहिंवार करणो आहे जंहिंमें हू ख़ुशि थियनि। सतगुरनि जो सबंध शेवक जी रूहानी तरक़ीअ लाइ हूंदो आहे। उन ई महिमा जो वर्णन नथो थी सघे, छो त अवध ऊंचा होवे कोई, तिस ऊंचे को जाने सोई। एवड ऊंचा होवे कोई, तिस ऊंचे को जाने सोई। सतगुरु सतगुरु ऐं शिष्य जो दर्जो एॾो ऊंचो चयो अथनि, इन जहिड़ो कोई आहे ई कोन, कोई सबंध ई कान्हे। त उनखे कीअं असांखे रखणु खपे, केॾो पवित्र रिश्तो आहे, त ईअं असां निभायूं जो तुर बि उन रिश्ते खे आंच न अचे, कोई दाग न लॻे। ईअं असांखे हलणु खपे। जंहिंखे सतगुरु कृपा करे अंदर जूं अखियूं बख़्शिनि था, उहे ई सत असत जे भेद खे ऐं शुभ अशुभ कर्मनि जे भेद खे ॼाणे सघनि था। उन जे हृदय अंदरि प्रकाश हूंदो आहे। उन प्रकाश जे ज़रिए अंदरियों रस्तो साफ़ ॾिसण में ईंदो अथसि। ही रस्तो मुक्तीअ तरफ़ वेंदो ऐं ही मार्ग 84 ॾांहुं वेंदो। जंहिंखे अंदरियूं अखियूं हूंदियूं, उन जे हृदय में प्रकाश त ख़बर पवंदी भई हे रस्तो मुक्तीअ तरफ़ वेंदो, हे 84 तरफ़ वेंदो, त मूंखे कहिड़े रस्ते ते वञिणो आहे। ख़बर पवंदी त पोइ ॼाणी वाणी थोरी असां ग़लति रस्ते ते हलंदासीं, पर असां जूं अंदरियूं अखियूं खुलियल कान्हनि, त असांखे ख़बर नथी पए त सत छा आहे ऐं असत छा आहे। पोइ जीअं अचे थो ईअं असां हलूं था, पोइ जिते पहुतासीं। असांजो ईअं आहे। पर इहा बि हुनखे प्रार्थना कयूं, कृपा करे उहे अखियूं ॾियो जो मां सत असत खे सुञाणी सघां। साईं लालाराज चवंदा, हे अखियूं त चम जूं अथव, इहे कुतनि ॿिलनि खे बि आहिनि, अंदरियूं अखियूं खोलियो। चवंदा हुआ न, इहे कुतनि ॿिलनि खे बि आहिनि। भाग्यशाली जीव ई सतगुरनि जे शरण में वेंदा आहिनि। जेके जीव पंहिंजो सरवंश भेटा करे अनंत भक्ति हासिल करणु चाहिनि था, उन्हनि खे घुर्जे त शरीर जे निर्वाह लाइ जेकी कुझु गुरू दरबार मां मिले उहो प्रसाद सम्झी सतगुरनि जी आज्ञा सिर ते रखे ऐं शेवा करे पंहिंजो जीवन सफलो बणाए। भाग्यशाली जीव चए थो सतगुरनि जे शरण में ईंदो आहे। त असां शरण में त अची विया आहियूं, भाग्यशाली त आहियूं, पर हुन जेतिरी असां ते कृपा कई आहे त उहा असांखे उहा झटण ॾांहुं नथी अचे। हुन ॾाढियूं कृपाऊं असांजे मथां कयूं, काई बि ॻाल्हि न छॾी अथई असांजे लाइ, हर तरह असांजे मथां कृपाऊं कयूं अथई। हा,
साईं लाला राज जा मां कहिड़ा लिखां इतिहास। एॾियूं असांजे मथां सच में उन कृपाऊं कयूं अथई, एॾा कुर्ब कया अथई असांजे मथां। त असां उन्हनि जो हिकु वचन बि न खणूं, अञा ताईं त कान खयो आहे। कुझु त कोशिश कयूं अॻियां अचण जी, उन्हनि वचननि ते हलण जी। उहा यादि अथव जेका साईं कोन ॿुधाई दिशा आहे घर त तपेलो खीर जो खणी अचो, हा, राजा खे ॿधी विहारे, इहो ॿुधायो। हिकिड़ो राजा हो, उहो संतनि जी ॾाढी शेवा कंदो। उन जे मुल्क में जेके बि संत ईंदा हुआ न, उन नगरीअ में सभिनी संतनि जी शेवा कंदो। ॾाढो धर्मात्मा राजा हो। सभिनी सिपाहियुनि खे वज़ीरनि खे चयल हुन त कोई बि संत ॾिसो न नगरीअ में प्रवेश करे थो त उन्हनि जी भई सुठे नमूने आव आदर करणो ऐं 2 ॾींहं राय करे उन्हनि जी शेवा करणी। सभु कंदा हुआ। प्रजा बि ॾाढी सुठी हुअसि। राजा धर्मात्मा हूंदो आहे न त प्रजा बि उनजी सुठी थींदी आहे। राजा खे न 3 सुवाल हूंदा मन में, पोइ सभिनी संतनि खां पुछंदो त भॻवान रहंदो किथे आहे, भॻवान कंदो छा आहे ऐं खाईंदो छा आहे। इहे 3 सुवाल सभिनी संतनि खां पुछंदो। पोइ सभु संत ॿुधाईंदा हुअसि जहिड़ो जहिड़ो जवाबु, पर हिन राजा खे संतोष कोन थींदो। पर संतनि खे कुझु चवंदो कोन हो। मोकिलाइण ईंदा हुअसि न, पोइ जेका बेटा पुॼे न संतनि खे ॾेई ख़ुशि करे हे कढंदो। ईअं कोन चवंदो त तव्हांजो जवाबु हे सही कोन्हे। हे चवंदो मां त संतनि जहिड़ो बि कोन आहियां न, त मां संतनि खे कीअं चवां त तव्हां सही नथा ॿुधायो। एॾी मर्यादा, पर हिनखे संतोष न थींदो। हिकिड़े ॾींहुं अहिड़ा पूरनि संत था हिन वटि अचनि राजा वटि। चवंदा आहिनि न त तूं चण विझंदो अचु, रोज कबूतर ईंदई, पोइ कॾहिं न कॾहिं हिकु ॾींहुं अहिड़ो ईंदई जो हंस बि अची वेंदई। त हिकिड़े ॾींहुं पूरनि संत थो अचे, उन सां 2-3 सिख शेवक गॾु हुआ। ते राजा जा माण्हू हिनखे वठी आया अंदरि शहर में। चईंसि असांजी नगरी पावन कयो ऐं राजमहल में हलो, उते 2 ॾींहं रही असांखे करतारत कयो। त हू संत चएसि पियो भाई मां त हितां लंघां पियो, तॾहिं मूंखे अॻियां वञिणो आहे। त चईंसि न, ईअं राजा वञण ई कोन ॾींदव। राजा असांखे चई छॾियो आहे त जेको बि संत अचे न त 2 ॾींहं असांजे राजमहल में रहे। भले आयो संत। राजा ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो, पेरे पियुसि, आदर भाव सभु। राजा जीअं ॿियनि संतनि खां सुवाल पुछंदो, ईअं हिन खां पुछियईं त भॻवानु कंदो छा आहे ऐं रहंदो किथे आहे ऐं खाईंदो छा आहे। तो संत चएसि थो त राजा मां ॿुधो आहे तो वटि सभु संत ईंदा आहिनि, हे तुंहिंजा माण्हू ई चवनि था। चईसि हा, सभिनी कृपा कई आहे। चईसि पोइ उन्हनि खां तो सुवाल पुछिया हूंदा। चईसि हा। चईसि पोइ उन्हनि जवाब ॾिना हूंदई न। चईसि हा ॾिना अथनि, पर तव्हां बि ॾियो। त राजा खे चए थो त पहिरियों त इहो ॿुधाए त पुछण वारो वॾो की न ॿुधाइण वारो वॾो। चईसि ॿुधाइण वारो वॾो। चईसि पोइ तूं वेठो आहे ऊचे सिंघासन ते, मूंखे हेठि विहारियो अथई नंढीअ कुर्सीअ ते। चईसि पोइ तव्हां मुंहिंजे सिंघासन ते अची वियो, मां तो हिते वियां। चईसि हा ईअं कर त पोइ मां ॿुधायां।
सिंघासन तां राजा लही आयो, संत खे विहारी, पाण कुर्सीअ ते राजा वेठो। चईंसि हाणे मां तुंहिंजे सिंघासन ते आहियां। चईंसि हा। चईंसि माना सत्ता हाणे मुंहिंजे हथ में? चईंसि हा। चईंसि हाणे जीअं मां चवां ईअं थींदो? चईंसि हा ईअं थींदो, जीअं तव्हां चवंदव ईअं ई थींदो। त उ सिपाही जेके बीठा नी उन्हनि खे सॾु करे ऐं चईंसि राजा खे पकड़े ऐं उन थंभले सां ॿधी छॾियोसि। हुननि पकड़ियो, राजा खे ॿधी छॾियनि डोरियुनि सां। त संत राजा खे चईंसि आहिनि त पोइ तुंहिंजा माण्हू, पोइ तोखे छो था ॿधनि? चईंसि हे न सत्ता जे आधीन, जंहिंजे हथ में सत्ता हूंदी न उन जो मञींदा। हींअर मां सत्ता ते आहियां कोन, हींअर तव्हां वेठल आहियो सिंघासन ते, त हे सभु तव्हांजो मञींदा। चईंसि ईअं? चईंसि पोइ मथां जेके जलाद ॿ बीठा अथई तलवारूं खणी, अगरि मां उन्हनि खे हुकुम कयां त तुंहिंजो सिर धड़ खां धार करे छॾींदा नी? चईंसि हा कंदा, जीअं तव्हां चवंदव ईअं कंदा। चईंसि बसि तुंहिंजे पहिरें सुवाल जो जवाबु इहो अथई, भॻवानु इहो करे सघंदो आहे, जेको चाहे उहो करे सघंदो आहे, राजा खे रंक रंक खे राजा बणाए सघंदो आहे, तख़्त पलटो उहो करे सघंदो आहे। चईंसि हाणे हिनखे खोलियो। राजा ख़ुशि थी वियो, बराबरि भई संतोष अची वियो भई मूंखे हिन जवाब मां। चईंसि ॿियो भॻवानु रहंदो काथे आहे? चईंसि हाणे हिन लाइ खीर जो तपेलो आणे ॾे। घुराई राजा खीर जो तपेलो, अची वियो खीर जो तपेलो। राजा ईअं हथु विझी ईअं ॻोल्हे पियो कुझु, भई कीअं शइ ॻोल्हींदो हुजे। चईंसि बाबा हे छा था कयो? चईंसि मां ॿुधो आहे हिन में मखण हूंदो आहे, उहो ॻोल्हियां थो। मखण बि हूंदो आहे, ॾही बि हूंदी आहे, घी बि हूंदो आहे, मलाई बि हूंदी आहे। चईंसि हा बाबा हूंदो आहे सभु हिन में। चईंसि पोइ ॾिसण त कान थो अचे? चईंसि ईअं ॾिसण न ईंदो आहे, खीर खे पहिरियों ॼमाइणो पवंदो आहे संभाण विझी करे, पोइ उनखे विलोड़बो आहे मांधाणीअ सां, पोइ उन मां मखण निकिरंदो आहे, पोइ उनखे रिझाए करे घी ठाहिबो आहे। महिनत सां मिलंदो आहे की न ईअं ई कहीं मिलंदो आहे छा? ॾिसण न ईंदो आहे पर हूंदो आहे। चईंसि हूंदो आहे न? चईंसि हा हूंदो खीर में ई आहे, पर उन लाइ महिनत करणी पवंदी आहे। त चईंसि पोइ बसि भॻवानु हूंदो सभिनी में आहे, पर उन लाइ महिनत करणी पवंदी आहे। इहो तुंहिंजे ॿिए सुवाल जो जवाबु। चईंसि टियों सुवाल भॻवानु खाईंदो छा आहे? चईंसि भॻवानु खाईंदो आहे पंहिंजे भगतनि जो अहंकार। मुंहिंजा भगत किरी न पवनि अहंकार जे करे, त उहो उन्हनि जो अहंकार खाई वेंदो आहे। ॿियो उनखे बुख लॻंदी ई कान्हे। गुरु नानक चयो नी सचे सतनाम जी मूंखे लॻे थी बुख घणी माता, लॻे थी बुख घणी माता। हो खायो खावां वरी खावां, नथो को ॿियो गिरव खपिजे। हुननि जो खाॼ इहो आहे, हिकु सत्संग, नाम जी खोराक ऐं अहंकार। असां जहिड़नि खे अहंकार ईंदो न त ख़बर न पवंदी, पोइ कुझु बि ॻाल्हाए वेंदासीं अहंकार में, तेॾी महिल त पंहिंजो पाण खे अलाए छा सम्झंदा आहियूं। पोइ राजा ॾाढो हिन ते ख़ुशि थो थिए संत ते, चए थो अॼु मूंखे जवाबनि मां संतोष थियो आहे। भले मूंखे हेॾनि संतनि जवाबु ॾिनो आहे, संत सभु महान आहिनि, कोई बि संत घटि कोन्हे, पर अॼु मूंखे संतोषकारक जवाबु मिलियो आहे। भई अॼु मां ॾाढो ख़ुशि आहियां। त पोइ त भॻवान खे पाइण लाइ महिनत कंदो न, ख़बर पियसि पई बिना महिनत न त कुझु कोन मिलंदो। बिना महिनत मखण माता मईअ मां बि नथो निकिरे। पोइ हिन भॻवान खे पाइण लाइ महिनत, हूअं ई धर्मात्मा त हो
संतनि जो शेवादारी हो, सभु कंदो, उहो अहिड़नि खे सहजे ई प्राप्त थींदो आहे भॻवान जो दर्शन। बोलो गुरुदेव भगवान की जय। निवड़त सां निर्माण पियल संत दुआरे, निवड़त सां निर्माण पियल संत दुआरे, संत दुआरे, साईं दुआरे, संत दुआरे, साईं दुआरे, निवड़त सां निर्माण पियल संत दुआरे, निवड़त सां निर्माण पियल संत दुआरे, संतन जो दर नंढड़ो आहे, संतन जो दर नंढड़ो आहे, निवड़ी निवड़ी क्षमा रंगड़ो आहे, निवड़ी निवड़ी क्षमा रंगड़ो आहे, अकुल सां पियल संत दुआरे, अकुल सां पियल संत दुआरे, संत दुआरे, साईं दुआरे, संत दुआरे, साईं दुआरे, निवड़त सां निर्माण पियल संत दुआरे, निवड़त सां निर्माण पियल संत दुआरे, संतन तीनो साई, संतन तीनो साई, कयो की तो पंहिंजो हथां विञाई, कयो की तो पंहिंजो हथां विञाई, गम ॾिठे गुणवान पियल संत दुआरे, गम ॾिठे गुणवान पियल संत दुआरे, संत दुआरे, साईं दुआरे, संत दुआरे, साईं दुआरे, निवड़त सां निर्माण पियल संत दुआरे, निवड़त सां निर्माण पियल संत दुआरे, संतन की जेकी राम न ठाहे, संतन की राम न ठाहे, हल पैराज उन्हनि भटकाए, हल पैराज उन्हनि भटकाए, वेठे विद्वान पियल संत दुआरे, वेठे विद्वान पियल संत दुआरे, संत दुआरे, साईं दुआरे, संत दुआरे, साईं दुआरे, निवड़त सां निर्माण पियल संत दुआरे, निवड़त सां निर्माण पियल संत दुआरे। रहना रमल जाए बेरो साईं लैणा राम जिया रहमत अपार, गम न रहियो मत हरदम मुंहिंजो शाह ओ कंदो महिरबानी, मुंहिंजो शाह ओ साईं राजा राज जिया रहमत अपार, गम न रहियो मत हरदम बहार, ॾाढो
ध्यानिया मुझो शहंशाह कंदो महिरबानिया मुझो शहंशाह ओ सिर रखियो जॾहिं मूं साईं रहमत जो हथड़ो घुमायो सिर रखियो जॾहिं मूं साईं रहमत जो हथड़ो घुमायो साईं ॾेखारियूं मूंखे बाबल गले सां लॻायो साईं ॾेखारियूं मूंखे बाबल गले सां लॻायो बख़्शे थो अवगुण मूं बख़्शे थो अवगुण मूं ॾाढो क़दुरदानी मुंहिंजो शहंशाह ओ कंदो महिरबानी मुंहिंजो शहंशाह ओ साईं नैना राम जिया रहमत अपार गम न रहियो मत हरदम ॾाढो गुरु ज्ञानी मुंहिंजो शहंशाह कंदो महिरबानी मुंहिंजो शहंशाह अरे ख़ुशी जहान में माता सतगुर जे रहमत सां पाती अरे ख़ुशी जहान में माता कांगड़ जे रहमत सां पाती न रहियो बिखरे को निती चिंता बिखरे को निती चिंता गुरु ज्ञानी मुंहिंजो शहंशाह ओ कंदो महिरबानी मुंहिंजो शहंशाह ओ बणी रहे अनोखी हिन परदेसी थी तयारी रहे अनोखी हिन परदेसी थी तयारी ओ लाला तुझी लाडी प्यारी तू हमें आजादी तू हमारी तू हमें आजादी तू हमारी आए हुआ दिल जी दुलारी ओ आए हुआ दिल जी दुलारी तू हमें आजादी तू हमारी तू हमें आजादी तू हमारी संतोषवारी है बिल्कुल सरकारी मैं तुझी लाडी संतोषवारी
तो गॾु नचोस न पई कुआं थे ओम जो शब्द चओ